जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 27 जनवरी 2024 छंछर जो ॾींहुं, हिंदू महीनो माघ मास कृष्ण पक्ष जी बीज तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे घर में ऐं कार्यस्थल ते वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॻाल्हाइणो आहे, न त पंहिंजे जीवन साथी सां या संतान पक्ष सां या कार्यस्थल ते काई न काई वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। अॼु हनुमान चालीसा जो पाठ करणु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। समाज में मान सम्मान ऐं प्रतिष्ठा मिलण जी संभावना आहे। कोई अटकियल कम पूरो भी थी तो सके। मन अॼु तमामु खुश रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे ख़र्चनि ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अगर कोई नओ कम शुरू करणो हुजे या पार्टनरशिप में भी कोई कम करणो हुजे, अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक थींदो। भाग्य तव्हांखे अॼु पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो इन्वेस्टमेंट करण या नओ कम शुरू करण अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। अॼु भगवान शिव जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो ई रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु आकस्मिक धन लाभ प्राप्ति जा योग बीठल आहिनि, यानी जाम धन हुननि खे अॼु किथां प्राप्त थी तो सके। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। कार्यस्थल ते भी ॾींहुं आनंददायक हूंदो, त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त डपु या घबराहट महसूस थियण जी आशंका आहे। हुननि जे लाइ योगा या मेडिटेशन करणु सुठो रहंदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सके। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि, पर अॼु हुननि खे थोरो स्वास्थ्य में कोई बीमारी या रोग थियण जी आशंका आहे। गांइ खे चारो खाराइण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। धनु राशि। धनु राशि वारनि जो स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। कार्यस्थल ते भी तव्हांखे धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। अॼु कोई अटकियल कम भी पूरो थियण जी संभावना आहे। अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ, व्यापार में वाधारो थियण जी संभावना आहे। अॼु धन प्राप्ति जा भी हुननि खे सुठा योग बीठल आहिनि। मन अॼु हुननि जो तमामु खुश रहंदो, तॾहिं सुख सां निकिरंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु कोई आकस्मिक घटना जो सामनो थियण जी आशंका आहे। हुन जे लाइ घर मां निकिरण खां पहिरियों हनुमान चालीसा जो पाठ करणु, साण ई साण भगवान शिव जी पूजा करणु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। अॼु तव्हांखे धन प्राप्ति जा कार्यस्थल ते योग बीठल आहिनि। स्वास्थ्य तव्हांजो अॼु साधारण ई रहंदो। मीन राशि। मीन राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। जेकी भी हुननि जी इच्छा थींदी पूरी थियण जी संभावना आहे। कार्यस्थल ते भी धन प्राप्ति जा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। भाग्य जगाइण जा उपाय। त अगर तव्हां जाम मेहनत करण खां पोइ भी तव्हांखे सफलता जी प्राप्ति नथी थिए,
लाल किताब जे हिसाब सां इहो कमु करण तव्हांजो भाग्य जगी वेंदो ऐं तव्हांजा जेके अटकियल कम आहिनि उहे बि जल्द सां जल्द पूरा थींदा। हुन जे लाइ तव्हांखे शुक्ल पक्ष जे कंहिं विस्पति जे ॾींहुं मंदिर वञी करे भगवान शिव जी उपासना करणु खपे। साण ई साण हुन मंदिर में जेको ब्राह्मण हूंदो हुननि खे तव्हां पीले वस्त्र जो दान कयो, चणनि जी दाल दान कयो, हल्दी, केसर ऐं पीले रंग जा फल दान करणु तव्हांजे लाइ तमामु लाभदायक थींदा। थोड़ी कुछ दक्षिणा ॾेई करे हुन ब्राह्मण खां आशीर्वाद वठो त जल्द सां जल्द तव्हांजो भाग्य बि जगी वेंदो। पद उन्नति अगरि तव्हां चाहींदा आहियो त इहो करणु तव्हांजे लाइ तमामु लाभदायक थींदो। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे श्रीकांत जी जो, जेके उदयपुर राजस्थान जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि उहे स्थान परिवर्तन करणु था चाहिनि। त श्रीकांत जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां ईअं त कोई बि योग जल्द सां जल्द नज़र नथो अचे, पर वरी बि अगरि तव्हां स्थान परिवर्तन करणु था चाहियो त शॉर्ट ट्रिप्स तव्हांजे कुंडली में ज़रूरु आहिनि। त अगरि नंढे कम लाइ या थोरे ॾींहंनि जे कम जे लाइ तव्हांखे अगरि स्थान परिवर्तन करणो हुजे उहो तव्हांखे वधीक बेनिफिशियल थींदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि, तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।